सर्जन हिकिड़ो ॻोढ़ो कढी सघियो, हिकिड़ो ॻोढ़ो न कढी सघियो। हुन चयो त ॾुखियंद आहे, तुंहिंजी ज़िंदगीअ ख़तरो। ॻाल्हि कंदासीं लाला अब्दुल हुसैन सारियो जे बारे में, त उन कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में वञी पंहिंजो इलाजु करायो ऐं उन खां अलावा उन जे जनाज़े निमाज़ में कहिड़ा कहिड़ा माण्हू शरीक थिया, उन्हनि जा बयान बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं उन खां अलावा लाला अब्दुल हुसैन सारे जो पंहिंजो जेको बयानु हुयो उहो बि हिन वीडियो जे शुरूआति में तव्हां ॾिठो हूंदो, न त आख़िर में लाज़मी हूंदो, तव्हां ॾिसिजो। ऐं लाला अब्दुल हुसैन सारे जे बारे में मुकमल तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो, सिंध जा आर्टिस्ट अहिड़ा आर्टिस्ट बहितरीनु हूंदा आहिनि जेके हर वक़्तु सिंध जे माण्हुनि खे रुवारींदा बि रहंदा आहिनि ऐं खिलाईंदा बि रहंदा आहिनि, छाजे करे जो उन्हनि जो पेशो ई एक्ट सां ऐं अदाकारीअ सां हूंदो आहे। दोस्तो, लाला अब्दुल हुसैन सारियो हिकु सिंध जो बहितरीनु अदाकार हुयो जंहिं खोड़ सारनि ड्रामनि में पंहिंजो किरदारु अदा कयो। दोस्तो, अब्दुल हुसैन सारियो इन बीमारीअ जे चकर में इंडिया बि वियो हुयो हिकिड़े चकर, उते बि टेस्टूं खोड़ थियूं, लेकिन अब्दुल हुसैन सारे खे पेट में जेको आहे उहे ॻोढ़ा हुया के गुदूद जा, उहे जेको आहे सो न निकिरी सघिया, अंदरि के फाटिया या छा थियो अंदरि सिलसिलो, उन जे नतीजे में जेको आहे सो लाला अब्दुल हुसैन सारियो हिन दुनिया मां, हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो कयो। दोस्तो, उन जा अज़ीज़ ऐं उन जा मिट माइट ऐं सिंध जा जेके आर्टिस्ट हुया उहे लाला अब्दुल हुसैन सारियो जे तॾे ते ऐं उन जे टीजे में शरीक हुया, उन जे जनाज़े निमाज़ में बि शरीक हुया, लेकिन इंतिहाई घणो ॾुखनि जो इज़हार कयूं ऐं सिंध सकाफ़त खाते ते तमामु घणी तनक़ीद कयूं। इन जे करे कयूं जो सिंध जा हिकु बहितरीनु आर्टिस्ट, सिंध जा सरमाया आहिनि, लेकिन उहा मोट उन्हनि खे नथी मिले। लेकिन सिंध सकाफ़त खाते खे खपे त जीअं अब्दुल हुसैन, लाला अब्दुल हुसैन सारियो त हिन दुनिया मां वफ़ात करे वियो, लेकिन ॿिया जेके सिंध जा मौजूदा आर्टिस्ट आहिनि उन्हनि जी का माली मदद कई वञे, उन्हनि खे को सपोर्ट ॾिनो वञे, छाजे करे जो असां वटि एतिरा वसाइल कोन्हनि के ऐं यकीनन फ़नकारनि जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि वटि बि एतिरी आमदनी कान्हे का, उन्हनि वटि बि एतिरी आमदनी अचे कान थी जेको पंहिंजो पाण जेको आहे सो उन जे सपोर्ट बीमारी बड़ीअ खे करे सघनि। लेकिन अगरि जे सिंध गवर्नमेंट जा, सिंध जा जेके वॾा वॾा माण्हू आहिनि उहे जे अगरि इन तरफ़ तवजो करे, अगरि जे इन्हनि खे थोरी सपोर्ट ॾियनि त असांजी जेका आहे सिंध सकाफ़त खातो उन्हनि जी हथी वठराए त अहिड़ा लाला अब्दुल हुसैन सारे जहिड़ा जेके बहितरीनु अदाकार आहिनि सिंध जा, उहे चिचलाए चिचलाए बीमारीअ सां जेको आहे सो हिन दुनिया मां न वञनि। छाजे करे हील माण्हू हलाए पोइ हाणे ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे। जे अगरि सिंध गवर्नमेंट सुठे कंहिं इस्पताल में या सुठे कंहिं जाइ ते हिन जो इलाजु कराए हा त यकीनी ॻाल्हि आहे पोइ थी थो सघे बची बि वञनि हा। लेकिन हिन वक़्त जो हिन दुनिया मां लाॾाणो करे विया त सिंध जा जेके सियासी समाजी माण्हू, सिंध जा एक्टर, सिंध जा जेके अदाकार आहिनि ऐं जेका आवाम ॾिसण वारी आहे, जेका मोहबत कंदड़ वारी आहे, उहा तमामु घणी लाला अब्दुल हुसैन सारियो जे लाइ जेको आहे सो ॾुख जो इज़हार पई करे ऐं तमामु घणो मोहबत जो इज़हार पई करे। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट कंहिं वीडियो में। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।